मजदूरी कई मजदूरी कई शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट फरमायो त हाणे तव्हां मखदूम साहब खां मजदूरी न वठिजो के चयो भिटाई साईं फरमायो मजदूरनि खे बाबा तव्हां जेके बि राज़ा आहियो मजदूर आहियो तव्हां मखदूम साहब खां मजदूरी न वठिजो इहा मजदूरी मां शाह भिटाई तव्हांखे ॾींदी कहिड़ी मजदूरी ॾिनी भिटाई उन मस्जिद में मेहराब न रखिजो जीअं मेहराब थियल न त मेहराब न रखिजो अॼु बि अवां वेंदो उन मस्जिद में मेहराब ॿाहिरियों कोन्हे बग़ैर मेहराब जे अंदरियों मेहराब आहे ॿाहिरियों मेहराब कोन्हे जॾहिं अवां हिन दंग ते यानी भिटाई घोट हुनखे ॿुधायो त बाबा हिन दंग ते पहुचो ठाहे मेहराब हिन दंग ते पहुचो त हिकिड़ो बिलाक तव्हां छॾे ॾिजो हिकिड़ो बिलाक छॾे ॾिजो जे राजा ते पहुता भित खणी जिथे साईं शाह लतीफ फरमायो त हिते दंग कजो ये खाल भरणो आहे जो सुभान अल्लाह जिथे भिटाई घोट निशान करे ॾिनो त हिन जाइ ते छॾे ॾिजो हिन जाइ ते छॾे ॾिजो बस उन सोराक का हेठ जो कारीगर निहारन त काबतुल्लाह नजर पियो अचे सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह कारीगरन खे फरमायो ॻाल्हि ॿुधो जेको तव्हांखे मां दंग ॾियां उन जाइ खां मथे न हलिजो कारीगर पंहिंजो दंग ॿियारे बस कयूं दाण कयूं रण कयूं क़िबला साम्हूं काबतुल्लाह नज़र थो ॾे हाजी तवाफ़ पैदा कनि काथे मको आहे काथे मटियारनि जो शहर बिनी में बीमा मको आहे काथे मटियारी अरे मटियारनि जो शहर आहे जो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह के फरमायो क़िबला काबतुल्लाह को नजर अचे कारीगर डोड़ंदा आया हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह के फरमायो क़िबला काबो को नजर अचे पार फरमायो त इहा ई त तव्हांजी मजदूरी आहे सुभान अल्लाह कमर दे मुजाहिद इहा तव्हांजी मजदूरी आहे जो काबे जो दीदार बि कयो कम बि कंदा हलो बाबा ॻाल्हि इहा आहे जे तव्हांखे हर रोज़ ज़ियारत करण अचो त इन जाइ ते अचो तव्हांखे काबो नज़र ईंदो ज़ियारत पिया कंदा कयो पर जेकॾहिं तव्हां इहा बाफ़ ॿाहिरि कढी ॻाल्हि ॿाहिरि करे ॿुधायव माण्हुनि खे ॿुधायव त बाबा मटियारनि जे जामे मस्जिद में काबतुल्लाह जो तवाफ़ थो हले हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई थो फरमाए त पोइ कुदरती सर लॻी वेंदी तव्हां दीदार खां महरूम थी वेंदो वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह सुभान अल्लाह वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह जिसम साथ लथी ठरे ओ पान ॾिनई के बिलो करे वाह
सुभान अल्लाह। सिंधु दरिया में सैलाब थी जी वजह से केजी पेशर गोया शाह अब्दुल लतीफ भिटाजी सिंधु दरिया में सैलाब थी दो वो नहीं दी मुझे इन सरवारी जाए ते पानी पी दो इन मस्जिद के मथा मानू बेई पल्ला मारिंदा सुभान अल्लाह हमारे जी सुभान लिसान औलिया सैफुल्लाह खुदा हमारे जी सुभान जाने वही सा वही खुदा जगवा मां पांजो कानून तब्दील कंदो हां पांजो ज़बान पारो कोल तब्दील करे सगा तो पर पंजे दोस्त जो तब्दील कानून न कंदो हां बदलेगा ज़माना लाकिन अरे फरमान न बदला जाएगा ऐ कौले मोहम्मद कौले खुदा ईमान न बदला जाएगा बदलेगा ज़माना लाकिन वो हक वाले जिएंगे हक पे सदा अरे जिएंगे मरेंगे हक पे सदा अल्लाह के मुखलिस बंदों का अरे ईमान न बदला जाएगा अल्लाह के मुखलिस बंदों का अरे ईमान न बदला जाएगा बदलेगा ज़माना लाख मगर अरे कुरान न बदला जाएगा बदलेगा ज़माना लाख मगर सलात मुझे हबीब ने सलामत रहते लाल वाता बिवाल बेदरी अजमैन मेरा मर गया रहम आमीन पंजाबी बुलंद आवाज से मुझे हबीब ने रब्बिल आलमीन दुआ जरा बेली वो चैनल न मटायो सलात मुझे हबीब ने सलामत रहते लाल वाता अजमैन मेरा मर गया हजरत मोहम्मद हाशिम फटी मतियारी में आयो छो आयो खबर बुधाई तो शाह लतीफ तंबूरो तो बजाए साहब हजरत मखदूम मोहम्मद हाशिम फटी रहमतुल्लाह अलैह मतेरे में आया मिटाई के अंद के साईं आऊं तवा वट आलम सगोरो आयो हुआ तवा जे नाने रसूलुल्लाह जे दीन जो आलिम अवा जे नाने जी शरीयत ते हली रहो पान भी हला तो बेन के भी हलाया तो यो तंबूरो न वजाए यो तंबूरो न वजाए अवा वजायो था पर अगते हली अवा जा फकीर अवा जा मुरीद अवा जा कीयत मंद वजाईंदा यो आम जाम सिस्टम थी वेंदो उन जे करे आयो आया इनी ॻाल्हि जो भिटाई साईं ते वॾो असर थियो बेशक वॾो असर थियो हाँ, ॿुधायो। आलिम दीन जी ॻाल्हि ॿुधी करे भिटाई ते असर ओ तंबूरो या जेकी भी साध हुया हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह हिकड़े कमरे में बंद करे तालो लगाए उन जी चाबी हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी खे ॾिनी केड़ा तव्हांजी ॻाल्हि मुंहिंजे दिल ते असर कई आहे चाबी तव्हांजे हवाले आहे दंबूरो भी अंदर आहे साध भी अंदर आहे छो जो मुंहिंजे नबी जी हदीस आहे त मन अकरम आलिमन फअकरम सबईन नबिया जे आलिम सलोरे जी इज्जत कई ते 70 नबी जी इज्जत कई मन अकरम आलिमन फअकरम सबईन नबिया हुजूर था फरमाए जे हिकड़े आलिम जी इज्जत कई उन गोया 70 नबी जी इज्जत कई पर मन अकरम मुतअल्लिमन फअकरम सबईन शहीदा हुजूर फरमाए जे मदरसे में पढ़ंदड़ तालिब जी कुरान जे खातिर इज्जत कई उन जन 70 शहीद जी इज्जत कई ये मदरसे जे तालिबन जी इज्जत जो महबूबन कदी फरमायो मन अकरम मुतअल्लिमन फअकरम सबईन शहीदा हुजूर फरमाया जे मदरसे जे तालिब जी कुरान जे खातिर इज्जत कई आ हुजूर फरमाया जे 70 शहीद जी इज्जत कई सुभान अल्लाह मदरसे जो तालिब को घट थोड़े